कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत नकीब लाइ क़त्ल केस मां अॻूणे SSP राव अनवार समेत समूरनि जवाबदारनि खे बरी करे छॾियो। अदालत फैसले में चयो आहे त प्रोसिक्यूशन केस में नामज़द जवाबदारनि ख़िलाफ़ इल्ज़ाम साबित करण में नाकाम रहियो। DSP कमर अहमद, इमामुल्लाह मरवत समेत 18 जवाबदारनि खे केस में नामज़द कयो वियो हो। नकीब लाइ महसूद खे 13 जनवरी 2018 ते मुबैना मुक़ाबले में मारियो वियो हो। राव अनवार चयो आहे त कूड़ो केस अॼु ख़त्म थी वियो आहे। इमरान खान साहब की जो असेंबली के मतलब गुफ्तगू थी, यानी हर किस्म का बदजुबानी जो है उन्होंने इस असेंबली के अब वो असेंबली में वापस आने के लिए मरे जा रहे हैं। एज वी स्पीक वो बाहर खड़े होके इस वक्त इलेक्शन कमीशन से, जिस इलेक्शन कमिश्नर को गालियां देते हैं उससे इंसाफ मांगते हैं। एक फेल्ड प्रोजेक्ट है इमरान खान, जो अपने आप को दोबारा जो है कारोबार में लाना चाहता है, सियासी उसमें मंजरनामे पे लाना चाहता है। जो मेरा ख्याल है कि जितनी मेरी समझ है कि वो आहिस्ता आहिस्ता सियासत से जो है बाहर होते जा रहे हैं। वक्त के साथ जो है जब भी आइन के मुताबिक इंतखाबात होंगे तो फिर पता लग जाएगा कि कितनी पॉपुलैरिटी इसकी है, क्या इसकी औकात है। इमरान खे दौलत ऐं कुर्सी जी बुख आहे। हू अॻु बाजवा जी तारीफ़ कंदो, हाणे खेसि गारियूं ॾेई रहियो आहे। इमरान जी पैदा कयल बहरान जो ज़िम्मेवार असांखे करार न ॾिनो वञे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त क़ौमी असेंबली तां इस्तीफ़ाऊं ॾींदड़ हाणे वापसी लाइ तड़पी रहिया आहिनि। पहिरीं इलेक्शन कमीशन खे गारियूं ॾींदड़ आहिनि, उन खां इंसाफ़ घुरी रहिया आहिनि। मोहसिन नक़वी ते एतिराज़ नथो ठहे। इलेक्शन कमीशन पंजाब जे निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी आइन ऐं कानून मूजिब कई। इमरान खान जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त नाहे, पंहिंजा फ़ैसिला तब्दील करे रहियो आहे। इमरान खान नाकाम प्रोजेक्ट आहे जेको आहिस्ते आहिस्ते सियासत खां ॿाहिरि थींदो पियो वञे। तहरीक इंसाफ इमरान खान की क़यादत में 2/3 अक्सरियत से जीतकर इंशाल्लाह दोबारा आएगी। हुकूमती हिकमत अमली PTI जूं डोड़ूं लॻाए छॾियूं। PTI जे मुस्तफ़ा मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थियण बाद PTI जा 44 MNAs इस्तीफ़ाऊं रोकराइण लाइ पार्लियामेंट हाउस पहुची विया। PTI MNAs जो स्पीकर जे घर आॾो बिधरणो इस्तीफ़ाऊं रोकराइण लाइ इलेक्शन कमीशन में बि दरख़्वास्त जमा कराए छॾी। आमिर डोगर चयो आहे त असां लाइ पार्लियामेंट जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबर्स खे इस्तीफ़ाऊं वापसि वठण बाबति आगाही ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म पारां पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी खे उहिदो संभालण ते वाधायूं। शहबाज शरीफ़ चयो आहे त इलेक्शन कमीशन आइन ऐं कानून मूजिब निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी कई। उमीद आहे त मोहसिन नक़वी आइनी घुर्जुनि मूजिब शफ़ाफ़ ऐं गैर जानिबदार चूंडूं कराईंदो। PTI पंजाब में निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी खे रद्द करे छॾियो। सुप्रीम कोर्ट वञण जो ऐलान। शाह महमूद कुरैशी चयो आहे त इलेक्शन कमीशन तकरारी शख़्स खे पंजाब जो निगरान वॾो वज़ीर मुक़रर कयो आहे। हिन निज़ाम ख़िलाफ़ चेयरमैन इमरान खान जी सरबराही में जल्द अवामी तहरीक शुरू कई वेंदी। मोहसिन नक़वी जी निगरान वॾे वज़ीर थियण ते परॾे एजेंट ऐं शौकत खानम इस्पताल जो चंदो चोरी कंदड़ परेशान आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान खे मुक़ररी आइन मूजिब थियण ते एतिराज़ आहे। पंजाब में फुल लुट कंदड़ ॿुधी छॾनि त सूबे में हाणे सिलेक्शन न पर इलेक्शन थींदी। सिंध समेत सॼे मुल्क में बिजली जो ब्रेक डाउन। सिंध, बलूचिस्तान, पंजाब ऐं KP जे अक्सर शहरनि जी बिजली बंदि। कराची, हैदराबाद, मीरपुर खास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे डिवीज़न्स में बि सुबुह 7:30 वॻे खां बंदि थियल बिजली बहाल न थी सघी। लाहौर, पिशावर, कोयटा समेत ॿियनि शहरनि जी बि बिजली बंदि थियल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्क में बिजली जी बंदिश जो नोटिस वरितो।
आला सतही जांच कमेटी बि जोड़े छॾी, रिपोर्ट ॾियण जी हिदायत। गुड्डू खां कोयटिया वेंदड़ नेशनल ग्रिड जूं ॿ लाइनूं ट्रिप थियण सबबि मुल्क जे अक्सर इलाइक़नि जी बिजली बंदि थी आहे। वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर चयो आहे त बिजली टेक्निकल फॉल्ट सबबि बंदि थी आहे। वारसिक खां बिजली जी बहाली जो कमु शुरू थी चुको आहे। मुकमिल बहाली में 12 कलाक लॻी सघनि था। के इलेक्ट्रिक शहर जी सुबुह जे वक़्ति बंदि थियल बिजली अञा ताईं बहाल करे न सघी। शहर जे अक्सर इलाइक़नि जी बिजली बंदि हुअण सबबि पाणी जी फराहमी बि बंदि थी वई। कारोबार बि मुतासिर थियण लॻो। बिजली बंदि हुअण सबबि शहर जे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में रिथियल ऑपरेशन्स बि मुलतवी कया विया। वफ़ाक़ी घरू वज़ारत पीटीआई चेयरमैन इमरान खान ते वज़ीराबाद में थियल हमले जी जांच लाइ जेआईटी जोड़े छॾी। आईजी रेलवे सरदार अली खान जेआईटी जो सरबराह मुक़रर। आईएसआई, एमआई ऐं आईपी जा नुमाइंदा बि जेआईटी में शामिल। डीआईजी पंजाब पुलिस कामरान आदिल बि गॾियल जांच टीम में शामिल। स्टेट बैंक कमर्शियल बैंक्स खे 18 जनवरी ताईं घुरायल दरामदी सामान 30 मार्च ताईं क्लियर करण जी हिदायत करे छॾी। वापादारनि खे दरामदी सामान ख़रीद करण खां पहिरीं इजाज़त वठण खे बि यकीनी बणाइण जी हिदायत स्टेट बैंक पारां लिखियल ख़त में चयो वियो आहे त खुराक, तवानाई ऐं दवाउनि जी दरामद खे तरजीह ॾिनी वञे। हुकूमत कराची पोर्ट ऐं पोर्ट कासिम ते थियल सामान ते समूरी चार्जिस माफ़ करे छॾी। पोर्ट एंड शिपिंग वारे वज़ीर फैसल सब्ज़वारी चयो आहे त शिपिंग लाइन्स जो कारोबार जारी रहंदो। ॿिन्ही पोर्ट्स ते फाथल सामान ते लॻायल वाधू चार्जिस खे बि माफ़ कयो वियो आहे। शिपिंग लाइन बंदि न कई वेंदी। ऑफ डाक टर्मिनल्स ते कंटेनर्स मुंतकिल थींदा। सुप्रीम कोर्ट पारां अटॉर्नी जनरल जी मुक़ररी न थियण ते हुकूमत ते कावड़ जो इज़हार। जस्टिस काज़ी फाइज़ी सां रिमार्क्स ॾींदे चयो आहे त आईनी उहिदे ते अञा ताईं मुक़ररी छो न थी सघी आहे। अदालत कस्टम्स जे गाॾी ज़ब्त करण वारी दरख़्वास्त बि रद्द करे छॾी। जस्टिस काज़ी फाइज़ी सां रिमार्क्स ॾींदे चयो आहे त एमएसटी ॾियण जो अख़्तियार रुगो पार्लियामेंट या सूबाई असेंबली खे हासिल आहे। कस्टम्स पारां सुम्ही रहिया आहिनि। गाॾी केरु खीसे में विझी न ईंदो, न वरी उॾारे ईंदो आहे। सिंध में अटे जे अघ ते ज़ाब्तो न आयो। मुख़्तलिफ़ शहरनि में पोरतनि जा मुज़ाहिरा ऐं धरना। केरपुर, मटियारी, उॾेरोलाल, मीरपुर, माथेलो, हाला ऐं ॿियनि शहरनि में अटे जे अघनि में वाद ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा। मुज़ाहिरीन चयो त हुकूमत अटे जे ऐलानियल अघ ते बि अमल कराइण में नाकाम बणिजी वई आहे। आपघात या क़त्ल, झंडो मरी वेझो हिक ई ॻोठ में छकी आपघात जो टियों वाक़ियो साम्हूं अची वियो। पुलिस जांच में दिलचस्पी न वरिती। 8 ॿारड़नि जी माउ मुबैना तौर फाओ खाई आपघात कयो। ॻोठ मोरियोसान में सीताबिल घर अंदरि फाओ खाई ज़िंदगी जो अंत आंदो। 2 ॾींहं अॻु बि साॻे ई ॻोठ में ज़ाल मुड़स मुबैना तौर आपघात कयो हो। कराची जी सिटी कोर्ट में पसंदि जे पाणी लाइ पतल नारीअ खे पीउ फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। जवाबदार पीउ पुलिस एहलकार सां पसंदि जे पाणी लाइ पतल नौजवान हीअ साजिदा खे फायरिंग करे क़त्ल कयो। पुलिस एहलकार ज़ख़्मी। मौक़े ते मौजूद वकीलनि जवाबदार खे सोघो करे पुलिस हवाले कयो। कराची एयरपोर्ट ते कस्टम जी कार्रवाई। सऊदी अरब वेंदड़ मुसाफ़िर वटां 1 लख सऊदी रियाल हथे। मुसाफ़िर हसन गुल गिरफ़्तार, केस दाख़िल। जैकाबाद जी पुलिस हेडक्वार्टर जी कॉलोनी मां नौजवान जो गोली लॻल लाश हथे। लाश जी सुञाणप नजफ अली कटोतो रथी। लाश अस्पताल मुंतकिल। कारण मालूम न थी सघियो। खानपुर भरिसां इंडस हाईवे तां अगवा थियल मज़दा ड्राइवर ऐं क्लीनर राजूनी ज़रिए बाज़ियाब। पुलिस पारां मुक़ाबले में बाज़ियाब कराइण जी दावा। लंजू लाड़े वटां अगवा थियल मज़दा ड्राइवर अली नवाज़ चन्नू ऐं क्लीनर दीदार कुंडराणी बाज़ियाब थी घर पहुची विया।
कंधकोट मां 20 ॾींहं अॻु अगवा थियल नीगर सुहेल भुट्टो राजूनी कोशिशुनि सां बाज़ियाब थी घर पहुची वियो।